Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस लाइ जस्टिस जुनैद गफ़ार ऐं पेशावर हाई कोर्ट के चीफ जस्टिस लाइ जस्टिस अतीक शाह जा नाला मंज़ूर। जस्टिस रोज़ी खान बड़ीच के बलोचिस्तान हाई कोर्ट जो चीफ जस्टिस बणाइण जो फ़ैसिलो। चीफ जस्टिस पाकिस्तान याहिया आफ़रीदीअ जी सदारत हेठि जुडिशल कमीशन जो इजलास जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट्स जे मुस्तक़िल चीफ जस्टिस जे मुक़ररी नालनि ते गौर। ज़रियन मूजिब चीफ जस्टिस इस्लामाबाद लाइ जस्टिस सरफराज़ डोगर, जस्टिस मोहसिन अख्तर कियानी ऐं जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जा नाला गौर हेठि। छवीं आइनी तरमीम जो फ़ैसिलो पहिरियां कयो वञे। जस्टिस मंसूर अली शाह जो जुडिशल कमीशन जे कार्रवाई दौरान एतिराज़। PTI जे ॿिनि जुडिशल मेंबर्स ऐं KP जे वज़ीर कानून बि जस्टिस मंसूर अली शाह जी हिमायत करे छॾी। ज़रियन मूजिब जस्टिस मंसूर अली शाह इजलास जी कार्रवाई दौरान एतिराज़ वारींदे चयो त छवीं आइनी तरमीम ते फ़ैसिलो पहिरियां हुअणु घुरिजे। जस्टिस मुनीब अख्तर बि जस्टिस मंसूर अली शाह जी राय जे हक़ में राय ॾेई छॾी। ज़रियन मूजिब PTI जे ॿिनि जुडिशल कमीशन मेंबर्स बि जस्टिस मंसूर अली शाह जी राय जी हिमायत कई। ख़ैबर पख्तूनख्वा जे वज़ीर कानून जो बि जस्टिस मंसूर अली शाह जी राय सां इतफ़ाक़। पाकिस्तान अहम सफ़ारती ज़िम्मेवारी संभाले वरिती। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो बाज़ाब्ता सदर बणिजी वियो। सलामती काउंसिल खे असराइते फ़आल ऐं सफ़ारती अंदाज़ में हलाइण जो ऐलान। परॾेही वज़ीर इसाक़ डार चयो आहे त जुलाई महीने में पाकिस्तान ॿिनि आला सतही इजलासनि जी सदारत कंदो। पहिरियों इजलास अमुन ऐं तक़रारनि जे पुरअमन हल बाबति हूंदो। ॿियों इजलास गॾियल क़ौमुनि ऐं OIC जे सहकार ते ॿधलु हूंदो। समाजी इदारनि जे प्लेटफॉर्म एक्स ते पंहिंजे बयान में इसाक़ डार चयो त असांजी सदारत अहिड़े वक़्त में आई आहे जॾहिं सॼी दुनिया में तक़रार ऐं इंसानी बहरान शिदत अख़्तियार करे चुका आहिनि। पाकिस्तान समूरनि मेंबर मुल्कनि सां भाईवारीअ जो ख़्वाहिशमंद आहे। असां UN चार्टर, आलमी कानून ऐं असूलनि सां सलाड़ियल आहियूं। पाकिस्तान मिड़नी मेंबर मुल्कनि सां गॾिजी जामे, मुतवाज़िन ऐं अमली नतीजनि जे हुसूल लाइ पुरज़म आहे। माली साल जे पहिरें ॾींहुं कारोबार में ज़बरदस्त तेज़ी। 100 इंडेक्स 1,28,000 ते पहुची वई। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज हिकु नओं रिकॉर्ड क़ाइमु करे वरितो। माली साल जे पहिरें ॾींहुं कारोबार जी शुरूआति सां ई मार्केट में मुसबत रुझान ॾिसण में आयो। 100 इंडेक्स में 1100 पॉइंट्स जी वाध। कारोबार वधीक तेज़ीअ सां इंडेक्स 1792 पॉइंट्स जी वाध सां 1,27,000 जे नए बुलंद तरीन सतह पार करे वियो। कारोबार दौरान शेयर्स ख़रीदारीअ जो ज़ोर 100 इंडेक्स खे 1,28,000 ताईं खणी वियो ऐं मार्केट में बुलंद सतह 1,28,149 पॉइंट्स ताईं वञी पहुती। नओं फाइनेंस बिल लागू थियण सां ई पेट्रोलियम शयुनि ते टैक्सिस में वाध। पेट्रोलियम लेवीअ जी शरह वधाई वई। फाइनेंस बिल तहत क्लाइमेट सपोर्ट टैक्स बि लागू। हाई स्पीड डीज़ल ते पेट्रोलियम लेवीअ में 8 रुपया 64 पैसा फ़ी लीटर इज़ाफ़ो कयो वियो। जंहिं बैदि हाई स्पीड डीज़ल ते लेवी 74 रुपया 51 पैसा फ़ी लीटर वधाए 83 रुपया 15 पैसा फ़ी लीटर कई वई। पेट्रोल ते लेवी 8 रुपया 64 पैसा फ़ी लीटर जी वाध लेवी 75 रुपया 52 पैसा मां वधाए 84 रुपया 16 पैसा फ़ी लीटर कई वई। हाई ऑक्टेन ते बि पेट्रोलियम लेवी में 2 रुपया 15 पैसा फ़ी लीटर जो इज़ाफ़ो लेवी 75 रुपया 52 पैसा फ़ी लीटर मां वधाए 77 रुपया 67 पैसा फ़ी लीटर कई वई। नए फाइनेंस बिल तहत पेट्रोल, हाई स्पीड डीज़ल ऐं हाई ऑक्टेन ते 2 रुपया 50 पैसा फ़ी लीटर क्लाइमेट सपोर्ट टैक्स बि लॻाई वई। पेट्रोलियम वज़ारत नए लेवी टैक्स बाबति नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो। पीपल्स पार्टीअ जे MPA जाम मेहताब ॾहर हमले केस में अॻूणे MPA शहरियार शर जी ज़मानत रद्द। ॾहरकीअ जे एडिशनल सेशन जज जी अदालत शहरियार शर ऐं संदसि पुट जहांगीर शर जी अबूरी ज़मानत लाइ ॾिनल दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त केस में नामज़द जवाबदार अबूरी ज़मानत जी अहल न आहिनि। इन करे संदनि ज़मानत जी दरख़्वास्त रद्द कजे थी। शहरियार शर ऐं संदसि पुट समेत 15 खां वधीक माण्हू PPMPA जाम मेहताब ॾहर हमले केस में जवाबदार तौरु नामज़द आहिनि। घोटकी वेझो 3 ॻोठाणा तितर ॾियण बहाने कचे घुराए मुबैना अगवा। पुलिस हदबंदीअ जो तकरार ॼाणाए कार्रवाई करण खां जवाबु ॾेई छॾियो। धाड़ियलनि हथां मुबैना अगवा थियल ॻोठाणनि में समंदर उर्फ़ हफ़ीज़, शबीर ऐं ज़ीशान संगड़ शामिल। मुग़विन जो ॻोठु जुमो संगड़ सां तालुक़ु ॿुधायो पियो वञे। मुग़विन जे वारसनि मूजिबि समंदर उर्फ़ हफ़ीज़, शबीर ऐं ज़ीशान संगड़ गुंजा पुल तरफ़ तितर वठण लाइ विया हुआ। टई ॼणा कचो बूंडी थाणे जी हद मां ख़ैरी ॻोठ मां अगवा थी विया।
वाक़े जो इतला कादरपुर पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस हदबंदी ॼाणाए मदद खां इनकार कयो आहे। कश्मीर पुलिस ॻोठ काज़ी कलवड़ मां अगवा थियल नींगर खे बाज़ियाब कराइण में नाकाम। मुग़वी नींगर जे वारसनि जो औरतुनि ऐं ॿारनि समेत पाक किताब खणी इंडस हाईवे ते मातम। मुज़ाहिरीन जो चवणु हो त एसेशो अब्बास सुंदराणी नींगर खे बाज़ियाब कराइण बदिरां असां ते धाड़ेलनि जी सहूलियतकारी जा इल्ज़ाम हणी रहियो आहे। धाड़ेल वारिस कलवड़ जे बाज़ियाबी एवज़ गिरफ़्तार साथियुनि जी आज़ादीअ जो मुतालबो करे रहिया आहिनि। पुलिस मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे नींगर जे बाज़ियाबी लाइ 2 ॾींहंनि जी मोहलत घुरी वरिती। मुज़ाहिरीन धरणो ख़तमु करण खां इनकार करे छॾियो ऐं इस्लाम जे सरबुलंदीअ लाइ पंहिंजे जान जो नज़रानो ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसार साथियुनि जे अज़ीम क़ुर्बानीनि खे भेटा पेश करण लाइ आज़ादारीअ जो सिलसिलो जारी। सखर में क़दीमी ऐं तारीख़ी मस्जिद वारो मातमी जुलूस पुराणे सखर लाल मकान खां बरामद। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद। मातमी जुलूस में रोहड़ी, घोटकी, खैरपुर, शिकारपुर ऐं ॿियनि शहरनि तोड़े ॻोठनि मां हज़ारे अज़ादार शरीक गुरज़नि ऐं ज़ंजीरुनि सां मातम करे इमाम हुसैन खे पुरसो। मातमी जुलूस जे रस्तनि ते तिबी कैंपूं, थधे ऐं मिठे पाणी जूं सबीलूं क़ाइमु। मस्जिद वारो मातमी जुलूस पुराणो मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो। ॾुतल शाह क़ब्रिस्तान वटि राति देरि सां नहर थींदो। मातमी जुलूस जे सिक्योरिटीअ लाइ रेंजर्स मुक़ररु। वॉक थ्रू गेट बि लॻाया विया। कराची, हैदराबाद, सखर, सेवण, भिटशा ऐं ॿियनि शहरनि में 5 मुहर्रम जा मातमी जुलूस बरामद। सीनाज़नी ऐं नुआख़वानी सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु।